सब कुछ मुझे अल्लाह तोखे अता फरमायो आहे। तुरगी दुनिया जे रस्मुन खां पाण खे आज़ाद कर। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त त शोबानुल मुअज़्ज़म जे 15 जी रात अल्लाह जी तरफ़ खां बजट जो ऐलान थींदो आहे। ये जेके फटाका हलन पिया न, याद रखो मुंहिंजा दोस्तो, इन्हनि जे इहे त मासूम ॿार आहिनि, पर इन्हनि जो अबो अम्मा पाण खे आज़ाद न सम्झनि, ख़ुदा उन्हनि खां पुछंदो। मुझे मदीने जे ताजदार फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताजदार मदीना फरमायो रइयत जी पुछा उन जे हुक्मरान खां थींदी आ, पेश इमाम खां जमायत जी पुछा थींदी, घर जे वॾे खां उन जे घर जी पुछा थींदी। खुदा पुछंदो तव्हां खां त तव्हां पंहिंजे बचड़नि खे पैसा ॾेई करे हथ सां इहो दग छो ॾेखारियो, फुजूल खर्ची ते छो हेरायो। इहे बचड़ा जेकॾहिं मुंहिंजा हू त मासूमनि खे कहिड़ी ख़बर त छा थी रहियो आहे। डंडे जी ज़रूरत नाहे, लठ जी ज़रूरत नाहे, अञा दरमियान में हिकु राति पई थिए, पंहिंजे बचड़नि जी तरबियत कर। असां सम्झंदा आहियूं त औलाद जा ख़ैर ख़्वाहूं, असां हेतिरा प्लाट कया अथमि, हेतिरी बनी वरिती अथमि, हेतिरो बंगलो, हेतिरियूं गाॾियूं। अड़े यार, इहा ख़ैर ख़्वाही नाहे, इहा दुनिया जी ख़ैर ख़्वाही थो करी। चाहीं तो त मुंहिंजो बच्चो दुनिया में इज़त जी ज़िंदगी गुज़ारे, त तोखे कसम आहे पंहिंजे रब जे ज़ात जो, जेकॾहिं वाकई तूं पंहिंजे बच्चे सां सिंसियर आहीं, जेकॾहिं वाकई तूं पंहिंजे बच्चे सां प्यार थो करी, त उन जे दुनिया जे ज़िंदगी जो एतिरो फ़िक्र थो करी, उन जे क़ब्र जो फ़िक्र छो नथो करी। जवाब दे मुसलमान, छा तुझे बच्चे के कब्र में नाहे वञणो? छा तुझे बच्चे जी ये दुनिया जी जिंदगी वधीक या कब्र वारी जिंदगी वधीक? हे त आरजी घर आ, आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। खबर ही कान्हे त हींअर वञो, शाम वञो, सुबुह वञो, हे साहड़ो मथे खयो तो अलाए हेठि ईंदो, अलाए पैगाम पहुची वेंदो। जंहिं घर जी खबर ही न थई, उन लाइ राति हिकु ॾींहुं हिकु करे छॾियो अथई त मुंहिंजो बच्चो सुभाणे ॾुख न ॾिसे। जिथे पक थई त तुंहिंजे बच्चे खे ज़िंदगी जो हिस्सो रहणो आहे, क़यामत ताईं हमेशह रहणो आहे। पंहिंजे बच्चे जे क़ब्र जो भी कुछ ख्याल कर। अगर बच्चे सां ख़ैर ख़्वाह आहीं, अगर बच्चे सां प्यार करी थो, त पोइ राति जो 5-10 मिंट पंहिंजे बच्चे खे ॾेई उनखे दीन जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए त हुनजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा पैदा थी। मुझे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर आया चरियो माण्हू टाइम वेंदो घणो गुज़री, इन करे मूंखे मौज़ू ते मोटणो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त ही दौर इन्हनि ॻाल्हियुनि जो थियो, ॿुधण जो दौर थियो। मुंहिंजा मिठड़ा भा, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एक साहबी जो मुझा महबूब, अगर मुखे शोबान जी 15 जी रात अल्लाह ताला नसीब फरमाए ऐं उहा घड़ी भी मुखे मिली वञे जो मुझे रब जे तरफ खां निदा अचे तो मुझा बाना छा खपई, त मुझा महबूब मुखे ॿुधाए त मां छा घुरा, मुझा आका मुखे ॿुधायो त मां छा घुरा। याद रख मुझा दोस्त अजीज, गस उन खां पुछबो आहे जेको गस जो गाला गाला जेको गस जो वाक़िफ होंदो आहे। इन नंढड़ो सिंपल जुमलो तो हिकड़ो तोखे ॿुधायां, बिल्कुल सिंपल ऐं मुख्तसिर, कल्लत हुरूफहा कसरत मानीहा, नंढड़े में नंढड़ो जुमलो। अल्लाह हाज़िर नाज़िर आहे या कोन्हे? जवाब दे। हाज़िर नाज़िर आहे, अव्वल भी या आखिर भी आहे। खुदा ताकतवर आहे या कोन्हे? जवाब दे। ओ मुसलमान, सोच इहो सिंपल जुमलो मुझो पंहिंजे दिल में विहारे छॾियां। सजण साईं जे गुलाम जे हैसियत में अर्ज़ पियो कयां, खुदा हाज़िर नाज़िर भी आहे, खुदा ताकतवर भी आहे, उन जे बावजूद मुझे खुदा तोखे डायरेक्ट ॾिनो छाहे? मूंखे जवाब त दे। जवाब तॾे मुखे खुदा वट ताकत भी आहे, हाज़िर नाज़िर भी आहे, सब कुछ उन जो पावर आ। लेकिन मां तोखां तो पुछां, जे खुदा तोखे नमाज ॾिनी तॾहिं भी दरे मुस्तफ़ा ता खुदा तोखे ॾिनी। अगर तोखे खुदा कुरान ॾिनो तॾहिं भी ज़ुबाने मुस्तफ़ा तोखे कुरान मिलियो। तोखे जेकी कुछ मिलियो आ अल्लाह जे रज़ा जो रस्तो मिलियो किथों आ? जो दरे मुस्तफ़ा तो। जॾहिं मालिक खालिक हाज़िर नाज़िर थी करे भी तोखे डायरेक्ट कोन थो ॾे, त तू केड़े वण जी काठी जो डायरेक्ट डायलिंग करण जो गालियूं पे तो करी? तुझी त का ताकत ही कान्हे का, तो में त हिम्मत ही कोन्हे का। याद रखी छॾ, जेकी कुछ मिलंदो उहो भी दरे मुस्तफ़ा तां, जेको मथे वींदो उहो भी दरे मुस्तफ़ा तां। खलास।
खुदा दे वञण जो दग भी हिकिड़ो ई आहे, दरे मुस्तफ़ा। खुदा खां मिलण जो रस्तो भी हिकिड़ो ई आहे, दरे मुस्तफ़ा। तमाम दर मुझे रब बंद करे छड़िया हन। मुझा दोस्त अजीज, मौजू तवील थी विंदो। सहाबी अर्ज कयो, उनके खबर आ त इतो ही मिलणो आ। मुझा महबूब पो मां छा कया? मुझे करीम आका फरमायो, अगर 15 शोबान जी रात मुझो बेनियाज रब तोखे जिंदगी में नसीब करे त मुझे करीम आका फरमायो त मुझे करीम रब जा बानेड़ा सब खां पहिरीं अल्लाह जे दरबार में तौबा करे पंहिंजे गुनाहन जी माफ़ी तलब कजा, पंहिंजे गुनाहन जी माफ़ी तलब कजा। मुझे करीम आका फरमायो बे नंबर ते अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात खां उन जी रहमत तलब कजा, रहम तलब कजा। 3 नंबर ते मुझे करीम आका फरमायो अल्लाह जे दरबार में आफियत याने छोटकारे जी दुआ घुरजा। 4थे नंबर ते मुझे करीम आका फरमायो अल्लाह जे दरबार में हलाल रोज़ी जे ला सवाल कजा। ये 4 दस मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे गुलामन के दिना, आशिकन के दिना, उशाकन के दिना। छंछर जी रात छड़े करे आचर जी रात अचई पई, 15 शोबान जी रात अचई पे। ओ मुझा दोस्त अजीज, अगे ही पंहिंजे बचड़न के तैयार कजा, नंढड़न वडड़न के तैयार कजा, मुसल्ला तैयार करे छड़जा, दिल जो सहन सिंगारे छड़जा। इहा रात, इहा रात, इहा रात फजूल न विञाए जा, इहा रात अजाई न विञाए जा। करीम रब जे दरबार में सजड़ा करे, सवाल करे, दुआऊं घुरी। इहा रात अल्लाह जे दरबार में पंहिंजी तकदीर सुहिणी लिखराए छड़जा। जो इंशाअल्लाह ताला ये कंदासी, इंशाअल्लाह ताला इए कंदासी। पंहिंजे बचड़न के भी इहो दस दींदासी, पंहिंजे न्याणन के, पंहिंजे घर वारन के, पंहिंजे पुटड़न के, सभिनी के। ओ यार, ओ मुझा भा, जॾहिं न को माण्हू मुसल्लो विछाए पंहिंजे भर में नंढड़े बचड़े के निमाज़ जे लाइ तैयार कंदो आहे ऐं उहो मासूम ॿार सजदो ॾींदो आहे त मुंहिंजो रब ख़ुशि थी करे मलाइकनि खे चवंदो आहे होॾे निहारियो। मलाइकन के मुझो बेनियाज रब राजी थी करे चवंदो आहे होॾे निहारियो। ओ फरिश्तो, तव्हां त चयो पे त मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। मौला इहो त फसादी आहे, इहो त ठग आहे, इहो त झेड़ा कड़ा। रब चयो तव्हां ईअं बि चयो हो त व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मौला तुंहिंजी हमदो सना असां था कयूं, इन कारे मथे के छो थो पैदा करी ठग के धोखेबाज़ के। अल्लाह फरमाए मलाइको याद कयो उन टाइम ते मां रब तव्हां के फरमायो हो इन्नी अअलमु मा ला तअलमून। तव्हां जी निगाह इन कारे मथे ते आ, पर मुंहिंजी निगाह पंहिंजे यार जे चेहरे ते। तव्हां के खबर ना है त मां इन इंसान के छो थो बनाया, मगर मां खुदा जाना तो त छो थो बनाया। रब फरमाइंदा होरे ॾिसो उन मासूम बचड़े के त काई खबर कोने का, लेकिन उन जो पीउ उन के भर में बिहारे कीअं मां रब जे दरबार में दुआऊं थो घुरे। ॾियो ख़बर इन जन्नत ॾिठी आहे न मुंहिंजा मौला, भला दोज़ख ॾिठो अथई न मुंहिंजा मौला, इन जे बचड़े जे मथो इबादत फर्ज़ आहे न मुंहिंजा मौला। जेको कुझु ॾिठो बि न अथई, जेको कुझु चखियो बि न थई, सिर्फ ॿुधो थई हा मुंहिंजा मौला, जेको ॿुधण जे बावजूद ईअं रोई रहियो आहे। ओ फरिश्तो ॿुधायो जे इहो मुंहिंजो आशिक ॾिसे हा त छा था समझो। मलाइक चवंदा मौला त रोई रोई चरियो थी वञे हा। मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो ओ फरिश्तो जेॾी महिल इहो मुंहिंजो बानो हथड़ा खणे त गवाह बि बणिजी वञिजो, आमीन बि चइजो। मां रब इन जूं सभई दुआऊं क़बूल करे छॾियो। मुझा मुसलमान भा जहिड़ो आई तहिड़ो मुझे रब के प्यारो आई।
बच्चो कहिड़ो बि हूंदो आहे अबे अम्मा खे प्यारो हूंदो आहे। हे मुलाणी दरबार नाहे, हे का पीराणी दरबार नाहे, रब्बुल आलमीन जी दरबार आहे। तुंहिंजे मथे में करोड़े वार पिया आहिनि, लखे वार पिया आहिनि। जंहिं बि हिकिड़े वार खे छिकींदे तोखे तकलीफ़ ईंदी आहे या कान ईंदी आहे? जेकॾहिं लखनि वारनि मां हिकिड़े खे छिकी त तोखे आदाब ईंदो आहे, छो त तुंहिंजे जिस्म सां उन्हनि जो तालुक आहे। मुंहिंजे रब जो बि तोसां को तालुक आहे। मुझे करीम रब जा बानड़ो इन रात जे अंदर जागी करे अल्लाह जी इबादत करण। सजी रात न ही सही, कुछ घड़ियों सही, कुछ मिनट सही, कुछ कलाक सही, जेका रब तौफीक दी। भला जे सफ़ा मुआ गुर भाड़ियो थी वनी त कम अज कम भला एतरो त कजा यार जो हंधड़े ते लेटी रुगी ई आसमान दे निहारे इए ते चजा या अल्लाह ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं। मौला कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में है। ओ मुझा मौला जहड़ो आया तहड़ो सुस्त हां, पर अज पारत थई पांजे महबूब जे सदके करम कजा। केड़ी खबर तुझो जुमलो ही तुझो बेड़ो पार करे छड़े। छो त मुझे बेनियाज रब जियादो तुझे गुनाहन जी काई अहमियत कोने का। मुझे खुदा जी रहमत ॾाढी कुशादी आ। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। घर में वेखा अमला पल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अदल करीता थड़ थड़ कंबल, उच्चिया शाना वालड़िया। फजल करी मौला बख्शे जामन मुझे मौका लड़िया। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे के कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। इंशाअल्लाह ताला कुछ घड़ी जागदा सीन। ओ मुझा मुसलमान भा रोज रात जो बस हिकड़े मिनट जे लाइ हो जरूर ख्याल कंदो कर। बिस्तरे ते लेटी करे चवंदो करो मुझा मौला मुखे मुआफ कजा। घणी इबादत नथो करे सघी न। ओ भाड़िया एतिरो त कर रुगी सुम्हण जे टाइम ते हिकिड़ो दफ़ो त अर्श ॾे निहारे चओ या अरहमर राहिमीन इरहमना। ओ राहिमीन रब मूं ते रहम कर, ओ राहिमीन रब मूं ते रहम कर। मुझो अल्लाह बेनियाज़ा। सुन लतीफ सरकार फरमायो जे लीलाए मलही पुण लीलाएज, आसरो मलाहेज सजण सबा जो घणो। चओ पियो पियो चओ मन कॾहिं यार खे रहम अचे वञे तुंहिंजो जुमलो तुंहिंजे कम जो थी पवे। इंशाअल्लाह ताला 15 शोबान जी रात इबादत में गुजारींदासीं।
इंशाअल्लाह ताला खुद भी गुजारींदासी पंहिंजे बचड़न खे भी तरगीब ॾींदासी नंढड़न वॾड़न खे न्याणियुनि खे घर वारनि खे तरगीब ॾींदासी अॼु बजेट अची रही आहे जो त अॻो वाट पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा करायूं मन का सुठी नौकरी मिली वञे खुदा जे दरबार में तुंहिंजा कागज़ तुंहिंजा नेक अमल हन मुंहिंजा मुस्लमान भाउ हाणे खां तैयारी कर इंशाअल्लाह ताला ईंदड़ सॼो साल खुदा कंदो तुंहिंजो इज्जत जो सुकून जो भलाई जो गुज़रंदो इंशाअल्लाह कंदासीं इंशाअल्लाह गाल किथों छिड़ी उहा हिकड़ी गाल थोड़ी मुकम्मल करे पो मौजूअ ते मोटा त मुंहिंजा दोस्त अजीज जेको कंहिंखे सॾ करे घुराईंदो आहे मियां अहमद खान हिन आजिज़ खां नौजवान अमजद अली अब्बासी टाइम वरतो तव्हां दोस्तन के दावत ॾिनी मुंहिंजो मफ़ाद भी आहे तव्हांजो मफ़ाद भी आहे हिननि जो कहिड़ो मफ़ाद आहे सोचो कुरान करीम मां ॿुधायांव हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं कोहे तूर ते अल्लाह ताला 40 रातियूं रहण जो हुकुम ॾिनो हुयुसि सादड़ लफ़्ज़नि में ॿुधी वञो उनखे जॾहिं तौरेत मिलियो आयो अचे पढ़ी तौरेत में ज़िक्र पढ़ी त हिकड़ी अहिड़ी दुनिया ते हिकड़ा अहिड़ा इंसान भी ईंदा जेके माण्हुनि खे नेकीअ जे लाइ सॾींदा बुराईअ खां रोकींदा जेॾी महिल कोहे तूर ते वियो अल्लाह जे दरबार में अर्ज़ कई ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे मोकिलियल किताब तौरेत में पढ़ियो थम त अहिड़ा दुनिया ते माण्हू ईंदा जेके माण्हुनि खे नेकीअ लाइ सॾींदा बुराईअ खां रोकींदा मुंहिंजे रब फरमाए बेशक अहिड़ा माण्हू पैदा कंदुसि अर्ज़ कई मुंहिंजा मौला इहे अहिड़ा भला माण्हू त मूंखे अता कर मां तुंहिंजो कलीम हां मुंहिंजा मौला अहिड़ी उम्मत मूंखे ॾे रब चयो मूसा इएं न घुर मौला छो रब चयो उम्मत भी ख़ास आहे बनाई भी पंहिंजे महबूब ख़ास जे लाइ ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ तूं जेको न कंहिं शराब पीअण वारे खे चवंदो हुई यार हरू भरू बेहयाई न कर शराब न पी खुदा नाराज थींदई तो त हिकड़ो जुमलो चई छॾियो पर तोखे अंदाज़ो कोन्हे त तो नेकी केतिरी हासिल कई मुंहिंजा दोस्त अजीज मूसा कलीमुल्लाह पढ़ियो त अहिड़ी उम्मत दुनिया में ईंदी नेकीअ जो इरादो कंदी नेकी लिखबी नेकी कंदहूण लिखबी गुनाह जो इरादो कंदी कोन लिखबो गुनाह करे बस कंदा तौबा कंदा झट गुनाह मेटिजी वेंदो वरी सवाब लिखिजंदो मौला भला ही मूंखे ॾे रब चयो मूसा कलीमुल्लाह न ये मुंहिंजे महबूब जी उम्मत आहे दोस्तों तवील फेहरसत मूसा कलीमुल्लाह जॾहिं हर सवाल कंदो वियो जवाब मिलियो ऐं मुंहिंजा सोना मूसा इहा उम्मत ख़ास आहे ऐं मुंहिंजे महबूब जे लाइ मूं अल्लाह इन जो इंतखाब कयो आहे पंहिंजे हक़ीक़त खे त सुञाण हज़रत मूसा चयो मौला भला जे हे सभिनी नेकिन वारा मूंखे नथो ॾी त पोइ मूंखे बि भला उन यार जो उम्मती करे छॾ तोखे अंदाज़ो ही कोन्हे मुंहिंजा दोस्त तोखे अंदाज़ो ही कोन्हे त उम्मती थियणो मुस्लमान थियणो एज़ाज़ केतिरो आहे इहो अंदाज़ो पुछणो अथई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पुछ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पुछ उम्मतूं त छा अंबिया खां पुछ जन दुआऊं घुरियो मौला इन हबीब जो उम्मती बना जंहिंजो तूं मुफ़्त में बनियो वई पुटड़ो जाओ मौली साहब के वठी आए कन में अज़ान ॾेई अदा मुबारक अथई महबूब जो उम्मती मुफ्त में मिलियो थे कदर कर सुहिणो मुफ्त में मिलियो थे कदर कर मुंहिंजा दोस्त अजीज त अल्लाह जा ॿारड़ो हे जेके माण्हू ॿियनि खे सॾे हड़ऊं वड़ऊं ख़र्च करे दीन जो पैगाम ॿुधाईंदा आहिनि क़ुरान खोल मुंहिंजे रब फरमायो कुंतुम खैर उम्मतिन ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली तुझी उम्मत ॾाढी भली आहे असां तू पंहिंजे चेहरे ॾे त ॾिसूं असां तू पंहिंजे ऐबन ॾे त ॾिसूं असां तू पंहिंजे किरदार ॾे त ॾिसूं लेकिन मुंहिंजे करीम रब चयो कुंतुम खैर उम्मतिन मुंहिंजा पुनल तुंहिंजी उम्मत तोखे ॾाढी भली ॾिनी अथम मौला उन्हनि जी ख़ासि निशानी अल्लाह फरमाए उख़्रिजत लिन्नास माण्हुनि खे घरनि मां कढंदा आहिनि तअमुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर मां अल्लाह जे तरफ़ माण्हुनि खे सॾींदा आहिनि नेकीअ जो सॾड़ो कंदा आहिनि ऐं बुराईअ खां रोकींदा आहिनि मुंहिंजा महबूब इहा ख़ासि तुंहिंजे उम्मत खे मां रब एज़ाज़ बख़्शियो
सोच मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े मिंट जे लाइ औलिया अल्लाह जे दरबार ते सिर्फ़ इहो ई अमल थींदो आहे बस जेको भी ईंदो आहे न उन खां ज़ात पुछनि न नालो पुछनि न क़ौम पुछनि न पाड़ो पुछनि न गोरो ॾिसनि न कारो ॾिसनि कल्ब ते आंगुर रखिजी वई ख़ुदा जो ज़िक्र ॿुधायो वियो वञी अल्लाह जो ज़िक्र कर बुराइनि खां परे थी ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां प्यार कर इहो सच आहे या न आहे इहो सच आहे या न आहे त पोइ मुंहिंजे रब फरमायो वत्तबि सबील मन अनाब इलैया उन्हनि जी ताबेदारी कयो उन्हनि जे सजड़े ते वञो जेके मां करीम रब जे तरफ़ तव्हांखे सजड़ो करे रहिया वला तुति क़ुरान पढ़ो त सही मुसलमानो क़ुरान पढ़ो त सही ऐं पंहिंजे अंदर में झाती पायो त सही वला तुति मन अगफलना कल्बहू अन ज़िक्रना मुझो अल्लाह तो फरमाए खबरदार थियो मता उन्हनि जे सद ते वया हो मता उन्हनि जे चवण ते लगा हो मता उन्हनि जे पोयों लगा हो मौला कहजे अल्लाह फरमाए तो मन अगफलना कल्बहू अन ज़िक्रना जन जो न दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां कटियल हन जन जो न दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल हन उन्हनि जे पोयां बि न लॻजो उन्हनि जो चवण बि न वठिजो उन्हनि जे सद ते बि न वञिजो असांजो हाल छा आहे सडड़ो थी वियो ख़बर आहे त पाण त नमाज़ कोन थो पढ़े पर पोयां खे बि मनो कजे मताड़ो ग़लतीअ जो कमु कयो अथव ओ मुस्लमानो उते असां बगलियूं हणंदा आहियूं उते असां पंहिंजो केतिरो टाइम ज़ाया कंदा आहियूं जेका ख़ुदा मनो थो करे ओॾो थो वञी पोइ ॾुखियो न थींदे त सुखियो थींदे ऐं जन जे लाइ ख़ुदा चयो अथई ओॾो वञण खां लवाई थो रहंदो तनक़ीद थो करी सोच मुस्लमान पंहिंजे हाल ते